नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में हम खबर बाबत तमाके अपडेट कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलत लाइ डिजिटल पोर्टल जो इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त डिजिटल पोर्टल समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलत लाइ जोड़ियो वियो। पोर्टल जे क़ाइम थियण खां पोइ परॾे में रहंदड़ 90 लख पाकिस्तानी वोट जो हक़ इस्तेमाल करे सघंदा। वज़ीर आज़म चयो त समुंड पार पाकिस्तानी मुल्क जो असासो आहिनि जेके ॾुखे वक़्त में पाकिस्तान जी मदद कंदा आहिनि। समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ मिलण ते हर हुकूमत कदर कंदी। नाज़रीन, अहम खबर बाबत तमाके अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलत लाइ डिजिटल पोर्टल जो इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त डिजिटल पोर्टल समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलत लाइ जोड़ियो वियो। पोर्टल जे क़ाइम थियण खां पोइ परॾे में रहंदड़ 90 लख पाकिस्तानी वोट जो हक़ इस्तेमाल करे सघंदा। वज़ीर आज़म चयो त समुंड पार पाकिस्तानी मुल्क जो असासो आहिनि जेके ॾुखे वक़्त में पाकिस्तान जी मदद कंदा आहिनि। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलत लाइ डिजिटल पोर्टल जो इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त डिजिटल पोर्टल समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलत लाइ जोड़ियो वियो। पोर्टल जे क़ाइम थियण खां पोइ परॾे में रहंदड़ 90 लख पाकिस्तानी वोट जो हक़ इस्तेमाल करे सघंदा।